जे मुंह ते अलम ॾींदी हुसैन तोखे मनव न कंदो। मतमदारो साईं कई मश्क, अब्बास जो कदा बुलंद, साईं जो कदा नंढो। अब्बास साईं एतिरो झुकियो जो अब्बास जी पेशानी सकीना जे कदमनि ते आई आहे। सकीना पोइ ते चए चाचा पेशानी कदमनि ते छो था रखो? अब्बास रोई चए थो मां सबक जो ईअं ॾिना आहिनि। अल्लाह अकबर। मातमदारो थक न मातमदारो मुंहिंजी साईं मश्क फाराई, अलम खयईं, अॻियो सकीना, पोयों अब्बास। हुसैन ॾिठो अब्बास कंहिं मश्क पाराई थी। मौला अब्बास इशारो कयो सकीना ॾे। सकीना चाचे खे मश्क तो पाराई आहे? बाबा हा। बचड़ा छो? आवाज़ बाबा मुंहिंजो असगर प्यासो आहे। आवाज़ सकीना सोचे मोकिलियसि तुंहिंजो बि न बचंदो मुंहिंजो बि न बचंदो। आवाज़ अब्बास वरी मोटी न ईंदई, मता शिमिर चमाटू हणे कोई छॾाइण वारो न हूंदई। चाचा दुआ फरमा, बाबा दुआ फरमा। अब्बास के अलम साईं ॾिनो। सकीना बाबे जे ॾिठ, करबला जो पहिरियों जवान आ जंहिंजे घोड़े जी वाग हुसैन पाण वती आ। मातमदारो ख़ैमे में आयो आ, मैदान जे पासे मुंह करे चए थो अकबर कासिम चो चाचे खे सवार कयो। मातमदारो अचानक कोट अथायो, हिकु मस्तूर जो आवाज़ आयो, चढ़िया मुंहिंजे कासिम जा उस्ताद। अल्लाह अकबर। मातमदारो अब्बास पोइ ते ॾिठो आहे, आवाज़ आयो केरा सवार करण वारी? रोई चए थी मां कासिम जी अम्मा आहियां। आवाज़ सरदार मौला सद थो करे, मुंहिंजे बचड़े जी लाज जा टुकड़ा मथे था थियनि। फरियाद करे चए थो अम्मा चाचे खे चओ हयाती वठी ॾे। अल्लाह अकबर। मातमदारो अब्बास घोड़े ते चढ़ियो आहे, चंद कदम हलियो आहे, या फिजा पोयों सॾु कयो आहे। रोई चए थी गाज़ी जरा पोइ ते मोटी आहे त हिन ख़ैमे में हिकु मंज़र ॾेखारियां। मातमदारो अब्बास मोटियो आहे, साइण फिजा साइण कुबरा जे ख़ैमे में वठी आई आहे। साइण कुबरा ॾिसी चए थी ॾाॾी चाचे को पुछी ॾे जंहिं धी जा न पेका हुजनि सा। आफ़रीन। जंहिं धी जा न पेका हुजनि न सावरा उहे काॾे वेंदियूं आहिनि। जनाब अब्बास रुकैया साइण खे सॾु कयो आहे, कुबरा जो हथु वठी रुकैया जे हथ ते रखियो आहे। रोई चए थो जॾहिं शाम वञे कुबरा जे हिसे जा पत्थर पवण। अल्लाह अकबर। मातमदारो वरी जनाब अब्बास घोड़े ते चढ़ियो आहे, चंद कदम हलियो आहे, पोयों फिजा सॾु कयो आहे ज़रा गाज़ी जरा हिकु दफ़ो मोटी आहे त मंज़र ॾेखारे। सैयदो मोमिनो अब्बास पोइ ते मोटियो आहे, हिकु ख़ैमे में फिजा वठी आई आहे। अब्बास छा ॾिठो आहे? हुसैन मौला जे पग जा पेच खुलियल आहिनि, ख़ैमे जे कनात ते हथा नजब जे पासे मुंहुं करे होरिया होरिया चए थो बाबा अली अॼु अब्बास बि छॾियूं थो। आफ़रीन भाई आफ़रीन। मातमदारो अब्बास घोड़े ते चढ़ियो आहे, मुंहिंजा माना फौजन खे चीरी दरिया ते पहुतो आहे। छॾियूं मज़मून पाणी भरी घोड़े ते चढ़ी हलियो आहे। मुंहिंजो मौला नारो बुलंद कयो आहे अल्लाह अकबर। या साइण ज़ैनब खे हुसैन सॾियो आहे, ज़ैनब भेण जरा ख़ैमे जे दर ते आ। बीबी ख़ैमे जे दर ते आई आहे। आवाज़ आयो भेण रोज़ मदीने पुछंदी त बाबो कीअं लड़ंदो हो। ॿियो दफ़ो अब्बास जो आवाज़ आयो अल्लाह अकबर। हुसैन रोई चए थो भेण ईअं लड़ंदो जीअं अब्बास लड़ंदो थो अचे। अल्लाह अकबर। मातमदारो अब्बास लड़ंदो थो अचे। साईं सकीना जो आवाज़ बाबा मूंखे चाचे जी जंग ॾेखार। मुंहिंजे मौला धी खे खणी ख़ैमे जे कनात खां बुलंद कयो आहे। जुमिलो सम्झाइण वास्ते ख़ैमे जे कनात खां वठी बुलंद कयो आहे। जॾहिं सकीना बुलंद थी आहे या कंहिं महिल उनजो तीर लॻो आहे, अब्बास जो बाज़ू कलम थियो आहे। सकीना पी जे गल मूं बाज़ू छॾायूं, ज़मीन ते वेही बाहूं ॿधी रोई चए थी बाबा अल्लाह जो नालो अथई, असगर मरे त मरण ॾे। बिस्मिल्लाह। आवाज़ मानो करा सही। आवाज़ बाबा अल्लाह जो नालो अथई, असगर मरे त मरण ॾे, मूंखे चाचो घुराए। हुसैन जो आवाज़ बचड़ा वरी चाचो मोटी नहीं। अल्लाह अकबर। भाई बाज़ू कलम थियो। अब्बास घोड़े तो लथो आहे, लांदे वक़्त सॾे चए थो मौला
जो सलाम मतमदारो हुसैन कमर ते हथ ॾिनो ॿाहिर कमर जो ज़ोर हूंदा आहिनि मुंहिंजे मौला कमर ते हथ ॾिनो उथंदो वेहंदो शबीर मौला अब्बास मथों अची चए थो अब्बास ग़रीब जो सलाम आवाज़ आयो कहिड़ा गुरबत जे होका ॾियण वारा आवाज़ आयो मां हुसैन आवाज़ मौला हिक अख में तीर आहे ॿिए अख में खून आहे मौला तीर भी कढे खून भी साफ कर ॾिसां त ग़रीब कीअं थींदा आहिनि मौला खून साफ कयो तीर कढियो अब्बास जो सर खणी पंहिंजे ज़ानू ते रखियो आहे आवाज़ अब्बास तुंहिंजो आख़िरी टाइम आहे बचंदुमि मां भी न अब्बास हिक हसरत आहे पूरी ज़िंदगी भाउ न सॼो अथई अॼु भाउ सॼे आवाज़ मौला कीअं सॼा अम्मा नाराज़ थींदी मुंहिंजे मौला ईअं पर्दा हटाया आंगड़ियूं दराज़ कई आवाज़ अब्बास ॾिसिया अब्बास ॾिठो आहे कब्रे बतूला मथों साइण उम्मुल बनीन क़ुरान पई थी पढ़े इहा साइण जी क़बर हली आहे उम्मुल बनीन तरक़ी चए थी धी मोहम्मद जी क़बर छो थी हलई आवाज़ उम्मुल बनीन जरा पासे में ॾिसे आवाज़ बीबी हिकु ज़ख्मी आहे उन जो सर बे ज़ख्मी जे झोली में आहे हिकु चए थो भाउ सॾ ॿियो चए थो कीअं सॼा अम्मा नाराज़ थींदी आवाज़ उम्मुल बनीन हिकु तुंहिंजो अब्बास आहे ॿियो मुंहिंजो हुसैन आहे हुसैन चए थो भाउ सॾ अब्बास चए थो अम्मा नाराज़ थींदी बीबी जो आवाज़ इजाज़त ॾे मतमदारो जॾहिं ज़हरा चयो इजाज़त ॾे उम्मुल बनीन सॾे इशारो करे चए थी भाउ सॾे मां राज़ी आहियां मतमदारो जॾहिं मां इजाज़त ॾिनी आहे हुसैन जे पासे निहारे रोई चए थो हाय वो ग़रीब भाउ हाय वो मज़लूम भाउ हाय वो परदेसी भाउ मतमदारो या ख़ैमे जे दर तो आवाज़ आयो मां भी अध जी भाई या अब्बास खैमन ॾिठो आहे